दरिया मां केनाल कढण खिलाफ वकीलन जो बबर लोए बाईपास से धरणो जारी। पंजाब तरफ ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअत्तल। धरने में डॉक्टर न्याज कालानी, रियाज टांडे समेत सियासी समाजी कॉमपर्स धुरिन ऐं सिविल सोसाइटी की शिरकत। अॻवान जो चवण आहे त हुक्मरान सिंधु दरिया मां केनाल कढी सिंध खे सुकाइण जी साज़िश करे रहिया आहिनि। केनाल कढण जो मनसूबो वापसि वठण ताईं एहतजाज जी तहरीक जारी रखी वेंदी। वफ़ाक़ी हुकूमत सिंध हाई कोर्ट जे हुक्म खां पोइ केनाल कढण ते कम रोकण जी तस्दीक करे छॾी। इरसा सर्टिफिकेट जी बुनियाद ते केनाल कढण ख़िलाफ़ अदालती मनानामे में वाद। इरसा में वफ़ाक़ी नुमाइंदे जी मुक़ररी यकीनी बणाइण जी हिदायत। एडिशनल अटॉर्नी जनरल जो चवण आहे त सिंध हाई कोर्ट जे हुक्म खां पोइ केनालनि ते कम रोकियो वियो आहे। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त वफ़ाक़ी सरकार लाइ बहितर रस्तो आहे त इरसा में वफ़ाक़ी नुमाइंदो सिंध मां मुक़ररु कयो वञे। क़ौमी इतिहाद बरक़रार रखण खे पहिरीं तरजीह मिलणु घुरिजे। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ क़ौमी अवामी तहरीक जो भितशाह मां निकतल मार्च मंज़िल तरफ़ रवान दवा। चंबड़ समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते शानदार आजा। गुलन जी वर्खा। अयाज़ लतीफ़ अली जो चवण आहे त सिंधु मां चोलिस्तान कढण सिंध खे तबाह करण जी साज़िश आहे। तोनसा पंजनत केनाल ज़रिए सिंधु मां इज़ाफ़ी पाणी खयो पियो वञे। टिनि सूबनि खे रेगिस्तान बणाए हिक सूबे खे सरसब्ज़ बणाइण किथां जो इंसाफ़ आहे। हैदराबाद में पीपीए जो जलसो थी रहियो आहे। पिंडाल तयार। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ॿिया मरकज़ी अॻवान जलसे खे ख़िताब कंदा। सुप्रीम कोर्ट तरफ़ां फौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल ख़िलाफ़ ॿुधणी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आर्मी एक्ट में जेकॾहिं सिविलियंस खे आंदो वञे हा त अलॻि लिखियो वञे हा। 1973 जे आईन में घणे क़दुरु शयूं पहिरियों वारनि ॿिनि आईननि वारियूं जीअं जो तीअं शामिल कई वियूं। मिलिट्री जो कानून आईन सां टकराव में अचे थो। 73 जो आईन तमामु घणो मज़बूत आहे।